सिंधी संगत पारां असांजी 6वीं इंटरनेशनल सिंधी नर्सरी राइम्स जी कॉम्पिटिशन यानी सिंधी बैतनि जी चटाभेटी हली रही आहे। उन जी आख़िरी तारीख़ आहे 1 अक्टूबर। उन खां अॻु में तव्हां सभिनी ॿारनि जा वीडियोज़ असां वटि पहुची वञणु घुरिजनि। तव्हांखे ख़बर आहे न त 3 सालनि खां वठी 8 सालनि जे ॿारनि जी ये कॉम्पिटिशन आहे, जंहिंमें जूनियर कैटेगरी ऐं सीनियर कैटेगरी 3 खां 5 सालनि ताईं आहे जूनियर कैटेगरी ऐं 5 खां 8 सालनि ताईं आहे सीनियर कैटेगरी। हाणे मां कुझु नर्सरी स्कूलनि में यानी बाल मंदिर असां किन बाल मंदिरनि में वियासीं ऐं उते वञी जॾहिं मूं ॾिठो त उते जाम ॿार केतिरनि ई न प्री स्कूल्स में सिंधी आहिनि, त मूंखे इहो ख़्यालु आयो त छो न असीं हर शहर में इन नर्सरी स्कूलनि में वञूं ऐं उते जिते सिंधी ॿार पढ़नि था, सिंधी ॿार वञनि था, उन्हनि जे टीचरुनि खे बि इहा ॻाल्हि चऊं त तव्हीं जे पंहिंजे स्कूल मां हिन प्री स्कूल मां बाल मंदिरनि मां ॿारनि खे ट्रेन कंदा ऐं हिकु जूनियर कैटेगरी खे साॻी हिकिड़ी पोइट्री यानी हिकु बैत सेखारींदा ऐं पोइ हुन वीडियो कढी अलॻि अलॻि असांखे मोकिलींदा त 100 ॿारनि पुठियां असीं तव्हांजे नर्सरी खे हिकु सर्टिफिकेट बि ॾींदासीं ऐं हिकु शील बि ॾींदासीं। सो इन जे करे मां तव्हां सभिनी खे इहा वेनती कंदसि त तव्हीं असांजा जेके घण घुरा आहियो, शेवाधारी आहियो सिंधी ॿोलीअ जा, उहे जिते बि तव्हां ॾिसो, जंहिं बि शहर में जिते बि तव्हीं रहो था, उते ज़रूरु के न के अहिड़ा बाल मंदिर त हूंदा ई हूंदा जिन में सिंधी घणे अंदाज़ में वेंदा हूंदा। सो देरि न करियो ऐं अॼु ई मिलो उन्हनि नर्सरी जे टीचरुनि सां, उन्हनि जे बानीकारनि सां ऐं उन्हनि खे ॿुधायो त सिंधी ॿोली बचाइण जो हिकिड़ो आसान तरीक़ो ऐं अहम तरीक़ो आहे नंढनि ॿारनि खे सिंधीअ में ॻाल्हाइणु सेखारणु। ऐं उन जे लाइ हीअ असांजी नर्सरी राइम्स जी चटाभेटी वर्ल्ड वाइड इंटरनेशनल आहे, जंहिंमें सिंधी ॿार कंहिं बि हिसे मां पहिरों अची सघे थो। त पोइ छो न करियूं कोशिश, अचो त वधायूं सिंधी ॿोलीअ खे ऐं बचायूं पंहिंजी ॿोलीअ खे, रखूं सदाईं क़ाइमु। जय झूलेलाल। Thank you.